बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़ालोनी नंबर 1 जे तरफ़ां हेडमास्टर सर इमाम बख़्शुमरो ऐं सब्जेक्ट टीचर عنايت लاشاري जे तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहे ॿूटनि जे घरड़े जो अंदरूनी जाइज़ो। ॿूटनि जे घरड़े जो अंदरूनी जाइज़ो चए थो ॿूटनि जे घरड़े में बि जानवर जे घरड़े वांगुरु घरड़े जो पर्दो सेल मेम्ब्रेन हूंदी आहे। उन जे अंदरि छा हूंदो आहे, वैक्यूल बि हूंदा आहिनि ऐं न्यूक्लियस भी होंदो आहे ऐं प्लस में साइटोप्लाज़म भी होंदो आहे। हाँ चए थो फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे जो ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि जेकॾहिं साइटोप्लाज़म आहे उनजो कम भी उहो ई आहे जेको जानवर जे जीव घरड़े में आहे। ॿूटे जे जीव घरड़े में वैक्यूल्स आहिनि, उनजो कम भी उहो ई आहे जेको जानवरनि जे जीव घरड़े में आहे। ॿूटे जे सेल जे अंदरि जेके न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस जो कम भी उहो ई साॻियो आहे जेको जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि आहे, पर इन्हनि जी साख़्त शक्ल ऐं जगह तब्दील थियल आहे। पर इन्हनि जी जेका साख़्त आहे, शक्ल ऐं जगह जेका आहे उहा छा आहे, तब्दील थियल आहे। प्यारा ॿारो, असांखे ॿूटनि जे जीव घरड़े जी कीअं ख़बर पई? असां छा कयोसीं, हिकिड़ो पन हासिलु कयोसीं ऐं उन पन खे असां छा कयोसीं, मुख़्तलिफ़ हिसनि में विरिहासीं। असांखे चयो त हे पन आहे, हिन जूं ही जेके आहिनि अंदरियूं जेके आहिनि रगूं आहिनि, इन्हनि रगनि खे जॾहिं असां माइक्रोस्कोप जे ज़रिए ॾिठोसीं त असांखे ख़बर पई त ॿूटे जे जेके जीव घरड़ा आहिनि उहे ईअं मुस्ततील क़िस्म जा हूंदा आहिनि। छा हूंदा आहिनि? ईअं मुस्ततील क़िस्म जा। पोइ असां ॿूटे जे जीव घरड़े ऐं जानवरनि जे जीव घरड़े जो जाइज़ो ॾिठोसीं ऐं असांखे ख़बर पई त ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि जेके शयूं मौजूदु आहिनि उहे साॻियूं शयूं जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि बि मौजूदु आहिनि, सवाइ हिकु या ॿिनि जे। ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि, जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि सेल मेम्ब्रेन हूंदी आहे, ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि बि छा हूंदी आहे, सेल मेम्ब्रेन हूंदी आहे। जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि वैक्यूल हूंदा आहिनि नंढा नंढा, त ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि बि वैक्यूल मौजूदु आहिनि, पर उहो साइज़ में वॾो थींदो आहे। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं ॿूटे जे जीव घरड़े जो अंदरूनी जाइज़ो ॾिसंदासीं त ॿूटे जे जीव घरड़े जी ही जेका आहे अंदरूनी जेका आहे इहा सेल मेम्ब्रेन आहे। हिन खे छा चवंदासीं प्यारा ॿारो? हिन खे असीं चवंदासीं सेल मेम्ब्रेन। सेल मेम्ब्रेन जो मतिलबु आहे सेल जी झली। छा चवंदासीं? सेल जी झली। चए थो इन सेल जी झली जे चौधारी ही हिकिड़ी ॿी जेका आहे तह आहे, सेल जी झली जे चौधारी हिकिड़ी ॿी तह मौजूदु आहे। इन तह खे असीं चवंदासीं घरड़े जो पर्दो। छा चवंदासीं प्यारा ॿारो? हिन खे चवंदासीं असां छा? घरड़े जो पर्दो। हिन खे असां इन जो नालो रखंदासीं घरड़े जो पर्दो। हाणे घरड़े जो पर्दो, घरड़े जो ॿाहिरियों पर्दो छा आहे? हीउ घरड़े जे चौधारी सन्हड़नि सुराखनि वारो गहरो या थुल्हो तह हूंदो आहे। चए थो ॿूटे जो जेकॾहिं हीउ जीव घरड़ो आहे त इन जे चौधारी जेको आहे सन्हड़नि सुराखनि वारो, यानी हिन जे अंदरि बि सन्हा सन्हा सुराख मौजूदु आहिनि। हिन जे अंदरि बि छा आहिनि प्यारा ॿारो? सन्हा सन्हा नंढा नंढा सन्हा सन्हा सुराख बि मौजूदु आहिनि। हाणे इहे छा कंदा आहिनि? हीउ सुराखदार हुअण करे सभिनी शयुनि खे पाण मां गुज़ारे सघे थो, यानी हीउ जेको जीव घरड़े जो पर्दो, जीव घरड़े जो जेको ॿाहिरियों पर्दो आहे सेल वाल आहे, इहो छा करे सघे थो? सेल मेम्ब्रेन जेका अथव उहो ही अंदरी अथव, जेका ही नीरी आहे ही सेल मेम्ब्रेन आहे। प्यारा ॿारो, हीउ जेका कारी आहे ॿाहिरियों जेको कारो हिसो आहे इन खे असीं छा चवंदासीं? घरड़े जो पर्दो। हीउ बि सुराखदार हूंदो आहे जेको पंहिंजे अंदरां खां मुख़्तलिफ़ शयुनि खे छा करे सघे थो? गुज़ारे सघे थो। हीउ सख़्त क़िस्म जे मादे सेल्यूलोज़ जो ठहियलु आहे। हीउ जेको आहे, हीउ ॿाहिरियों जेको कारो हिसो तव्हांखे नज़र अचे थो, हीउ सख़्त क़िस्म जे मादे सेल्यूलोज़ जो ठहियलु आहे। छा जो ठहियलु आहे? सेल्यूलोज़ जो ठहियलु आहे। प्यारा ॿारो, हीउ घरड़े खे सहारो ॾेई हुनजी मुस्तक़िल शक्ल बरक़रार रखे थो। चए थो घरड़े जी जेकॾहिं हीअ शक्ल ईअं चौरस आहे या ईअं मुस्ततील हूंदी त पोइ इन जी शक्ल खे बरक़रार रखण लाइ केरु किरदारु अदा करे थो? सेल वाल, घरड़े जो ॿाहिरियों पर्दो। प्यारा ॿारो, हाणे असां घरड़े जो ॿाहिरियों हिसो ॾिठोसीं, उनखां थोरो अॻिते ॾिसंदासीं त उनजो छा आहे? असां वटि सेल मेम्ब्रेन आहे, यानी सेल जी झली आहे। हीउ जेको सॼो हिसो आहे इन जे अंदरि इहो छा आहे? जो साइटोप्लाज़म आहे, यानी इहो सॼो जेलीनुमा मादे सां भरियलु आहे, जंहिंखे असीं छा चवंदासीं? साइटोप्लाज़म या जीव घरड़े जो माए। छा चवंदासीं? जीव घरड़े जो माए। हाणे चए थो इन जीव घरड़े जे माए जे मथां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऑर्गेनल मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियों जेको ऑर्गेनल हिन जीव घरड़े जे माए जे मथां मौजूदु आहे उनखे असीं चवंदासीं क्लोरोप्लास्ट। छा चवंदासीं? क्लोरोप्लास्ट। हाणे क्लोरोप्लास्ट छा आहे? हीउ ॿूटे जे घरड़े में तमामु नंढियूं बारीक टिकियूं हूंदियूं आहिनि। चए थो हीउ ॿूटे जे घरड़नि में तमामु बारीक टिकियूं हूंदियूं आहिनि। छा हूंदियूं आहिनि? बारीक टिकियूं हूंदियूं आहिनि। हीअ बारीक हीअ टिकियूं हूंदियूं आहिनि। हीअ बारीक छा हूंदियूं आहिनि प्यारा ॿारो? हीअ बारीक टिकियूं हूंदियूं आहिनि। हीअ ॿूटे जे जीव घरड़े में
छा हूंदियूं आहिनि, बारीक टिकियूं हूंदियूं आहिनि। हीअ ॿूटे जे जीवघड़े में बारीक छा हूंदियूं आहिनि, प्यारा ॿारो, टिकियूं हूंदियूं आहिनि, जिन में साए रंग जो मादो भरियल हूंदो आहे। इन्हनि जे अंदरि साए रंग जो मादो भरियल आहे। असां वटि साई पेन आहे, न त असां हिन जो रंग साओ करे छॾियो आहे। चए थो हिन जे अंदरि साए रंग जो छा आहे, मादो भरियल हूंदो आहे। इन्हनि खे छा चवंदासीं, इन्हनि जो नालो आहे क्लोरोप्लास्ट। प्यारा ॿारो, इन जो नालो छा आहे, क्लोरोप्लास्ट। छा नालो आहे, क्लोरोप्लास्ट। हीअ जेका आहे छा आहे, सेल जी भित। हिन खे छा चवंदासीं पुट, सेल जी भित। ही सेल जी भित, ही सेल जी मेम्ब्रेन, सेल जी झली, ही जेके आहिनि इनखे असीं छा चवंदासीं प्यारा ॿारो, क्लोरोप्लास्ट। हिन जे अंदरि क्लोरोफिल हूंदो आहे। इन जे अंदरि सब्ज़ मादो, साओ मादो हूंदो आहे, जंहिंखे असीं छा चवंदासीं प्यारा ॿारो, क्लोरोफिल। यानी इन सभिनी जे अंदरि क्लोरोफिल मौजूदु हूंदो आहे। क्लोरोफिल सिज जी रोशनी खे जज़ब करे रोशनाई तरकीब फोटोसिंथेसिस वारे अमल वसीले पंहिंजी खुराक तयारु कंदो आहे। सिज जी जेका बि रोशनी हूंदी, यानी हितां खां सिज जी जेका बि रोशनी वग़ैरह हूंदी, उहो छा कंदो, इहे इन जे सेल जे अंदरि जेके असां वटि क्लोरोप्लास्ट हूंदा, उहे सिज जी रोशनी खे जज़ब करे वठंदा ऐं इन जज़ब करण वारे अमल जे दौरान जज़ब करे हिकिड़ो अमल कंदा, जंहिंखे असां चवंदासीं फोटोसिंथेसिस जो अमल। फोटो मीन्स लाइट, सिंथेसिस मीन मिक्स करणु, यानी रोशनी वारी ताक़त वसीले ॿिनि शयुनि खे मिक्स करणु। कहिड़ी शइ खे मिक्स करणु, पन जे चौधारी असां वटि जेका हूंदी हवा हूंदी, जंहिंखे असीं कार्बन डाइऑक्साइड चवंदासीं। ठीकु आहे प्यारा ॿारो। ॿूटे जे पाड़ मां, ॿूटे जी छा मां, पाड़ मां पाणी हासिलु करे, हितां खां पाणी हासिलु करे, ठीकु आहे प्यारा ॿारो, हितां पाणी हासिलु करे छा कंदो, हिते वेंदो, हिन जे अंदरि साओ मादो हूंदो, इन जे अंदरि छा हूंदो, साओ मादो ऐं पाणी, इहे गॾिजी करे पाण में छा कंदा, हिकिड़ो अमल कंदा। इन अमल खे असां चवंदासीं फोटोसिंथेसिस जो अमल। कहिड़ो अमल, फोटोसिंथेसिस जो अमल। इन फोटोसिंथेसिस जे अमल सां हू छा कंदा आहिनि, पंहिंजी खुराक तयारु कंदा आहिनि। ॿूटा पंहिंजी खुराक तयारु कंदा आहिनि। यानी पाणी हितां खां वेंदो, हिते ॿूटे जे सेल जे अंदरि दाख़िल थींदो, उहो असां किथे दाख़िल थींदो उहो बि ॿुधाईंदासीं। पोइ सिज जी रोशनी, हवा ऐं साओ मादो ऐं पाणी जॾहिं गॾु थींदा, इहो हिकिड़ो अमल कंदा, जंहिंखे असीं चवंदासीं फोटोसिंथेसिस जो अमल, यानी रोशनाई तरकीब वारो अमल। रोशनाई तरकीब वारो अमल उहो अमल आहे जंहिंमें टिकियूं, जेके सायूं टिकियूं आहिनि, उहे रोशनी जज़ब करे उन मां खाधो तयारु करण में मदद ॾींदियूं आहिनि। प्यारा ॿार, उनखां पोइ वैक्यूल। हाणे तो हीउ घरड़े जो वॾे में वॾो हिसो वलारे थो। चए थो ॿूटे जो जेको वैक्यूल आहे, उहो घरड़े जो वॾे में वॾो हिसो वलारे थो, जेको घरड़े जो वॾे में वॾो हिसो वलारे थो। चए थो साइटोप्लाज़म जे काफ़ी हिसे जे मथां इहो जेको आहे असां वटि ॿूटे जो छा आहे, वैक्यूल आहे, जंहिंखे असीं छा चवंदासीं, वैक्यूल। हीउ हिसो जेको आहे इनखे छा चवंदासीं प्यारा ॿारो, इनखे चवंदासीं वैक्यूल या छा चवंदासीं, खाल। वैक्यूल या चवंदासीं खाल। इन जो कमु छा आहे, हीउ घरड़े जो वॾे में वॾो हिसो वलारे थो। हीउ जेको मौजूदु आहे घरड़े जे वॾे में वॾे हिसे ते मौजूदु आहे। समूरो घरड़ो उनजे पणियाठ वारे मादे यानी रस सां भरियल हूंदो आहे। पूरो घरड़ो जेको आहे इन पणियाठी मादे रस सां भरियल हूंदो आहे। यानी हिन में अंदरि पणियाठी मादो रस हूंदी आहे। छा हूंदी आहे, पणियाठी मादो रस मौजूदु हूंदी आहे। इन में पणियाठी मादो रस मौजूदु हूंदी आहे। यानी हिन जे अंदरि पणियाठी मादो रस हूंदी आहे। प्यारा ॿारो, हिन जे अंदरि छा हूंदो आहे, पणियाठी मादो रस हूंदी आहे। इन रस खे असीं छा चवंदासीं, सेप चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं, सेप। जंहिंमें पाणी ऐं ॿियूं घुरिबल शयूं जहिड़ो खंडु ऐं लूणु पाण मौजूदु हूंदो। हिन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी बि न आहे, खंडु बि आहे ऐं लूणु बि मौजूदु आहे। ॿूटा जेको बि पाणी हितां खां हासिलु कंदा आहिनि, उहे पंहिंजे पननि जे सेलनि ॾांहुं खणी वेंदा आहिनि ऐं सेल जे इन वैक्यूल खे भरे छॾींदा आहिनि। वैक्यूल, छो त वैक्यूल जेको हूंदो आहे वॾो हूंदो आहे, इन जे करे ॿूटा जेको बि पाणी हितां खां चुसींदा आहिनि, उहो सॼो जो सॼो हिते स्टोर कंदा आहिनि। खाधो ठाहिण खां पोइ खाधो बि हिते स्टोर कंदा आहिनि, जेको खंड जी शक्ल में हूंदो आहे। ज़मीन खां वरितल जेको लूणु, जेको पाड़नि खां लूणु हासिलु कंदा, उहो बि हिते जमा कंदा आहिनि। जंहिंमें पाणी ऐं ॿियूं घुरिबल शयूं जहिड़ो खंडु ऐं लूणु पाण मौजूदु हूंदा आहिनि। हीउ ॿूटे जे लाइ पाणी हासिलु करे उनखे मज़बूत पाण बणाए थो। वैक्यूल जेको आहे ॿूटे जे पाड़नि खां पाणी हासिलु करे इन में जमा करे थो ऐं गॾोगॾु इनखे मज़बूत बणाए थो। मज़बूत बणाइण जो मक़सदु आहे हीउ ॿूटे जी मुख्य शयूं पाण वटि स्टोर कंदा आहिनि। खंडु, खाधो जेको खंड जी सूरत में ठाहींदा आहिनि, फोटोसिंथेसिस जे अमल में जेको खाधो ठहंदो, उनखे असीं छा चवंदासीं, ग्लूकोज़। हाणे इहो जेको ग्लूकोज़ आहे, इहो कार्बोहाइड्रेट जी सूरत में ग्लूकोज़ जेको आहे इहो मौजूदु हूंदो ऐं इहो ग्लूकोज़ किथे स्टोर करे रखंदा, हिन वॾनि वैक्यूल में। पाणी जेको हूंदो हितां हासिलु कंदो, उहो बि किथे स्टोर कंदो, हिते। लूणु जेको आहे पाड़नि खां जेको हासिलु कंदो, उहो बि किथे स्टोर कंदो, इहो। इन जो मतिलबु आहे
इहो इनखे मज़बूत बणाए थो। व्हीकल छा करे थो, इहो इनखे मज़बूत बणाए थो। प्यारा ॿारो, उनखां अलावा ॿूटे जे अंदरि हीउ जेको हिसो मौजूदु आहे इनखे असीं चवंदासीं असां न्यूक्लियस। हीउ जेको हिसो आहे इनखे असीं छा चवंदासीं प्यारा ॿारो, इनखे असां चवंदासीं न्यूक्लियस। न्यूक्लियस हमेशह छा हूंदो आहे, इन जे पासे में हूंदो आहे। ॿियूं मुख़्तलिफ़ बनावटूं बि हिन में अंदरि मौजूदु आहिनि, जंहिंखे असीं चवंदासीं माइट्रोकॉन्ड्रिया। छा चवंदासीं प्यारा ॿारो, माइट्रोकॉन्ड्रिया। पोइ गाल्जी बॉडीज़ बि आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿिया हिसा बि आहिनि, जेके असां अॻिए लेक्चर में पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, हाणे असां पढ़ी आया आहियूं तव्हां ॿूटे जो जेको जीव घरड़ो आहे उहो जानवरनि जे जीव घरड़े खां मुख़्तलिफ़ थिए थो सिर्फ़ु कुझु शयुनि में। ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि उहे सभु ऑर्गेनल मौजूदु आहिनि जेके जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि आहिनि, पर उन्हनि में 2 या 3 अहिड़ा जेके आहिनि ऑर्गेनल आहिनि जेके जानवरनि जे जीव घरड़े में मौजूदु न आहिनि। कहिड़ा कहिड़ा? जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि असां वटि जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि सेल वाल आहे, सेल मेम्ब्रेन आहे, हिन में बि सेल मेम्ब्रेन आहे। उनजे अंदरि साइटोप्लाज़म आहे, हिन जे अंदरि बि साइटोप्लाज़म आहे। उनमें वेक्यूल आहे, नंढा नंढा आहिनि, हिन में वेक्यूल वॾो आहे। हुनजे अंदरि न्यूक्लियस आहे, हिन में बि न्यूक्लियस आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे, इन में 2 मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। इन में छा आहिनि, 3 मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। सभ खां पहिरियों क्लोरोप्लास्ट जेके टिकियुनि जी साइन टिकियुनि जी सूरत में मौजूदु हूंदा आहिनि। 2 नंबर ते आहे वेक्यूल, इन में वेक्यूल वॾो हूंदो आहे। 3 नंबर ते आहे घरड़े जो ॿाहिरियों परदो। इहो घरड़े जो ॿाहिरियों परदो जेको आहे हिन जी शक्ल खे बरक़रार रखणु ऐं कंहिं बि शइ खे अंदरि नियणु ऐं ॿाहिरि ख़ारिज करण में मदद करे थो। प्यारा ॿारो, हमेशह यादि रखो त ॿूटे ऐं जानवरनि जे जीव घरड़े में फ़र्क़ु आहे। जानवरनि जे जीव घरड़ो जी शक्ल थोरी घणी तब्दील थी सघे थी, पर ॿूटे जे जीव घरड़े जी शक्ल हीअ जेका ॿाहिरीं भित आहे इहा इनखे तब्दील करणु न ॾींदो। प्यारा ॿारो, हाणे असां पढ़ी आया आहियूं तव्हां ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि 3 मुख्य शयूं थींदियूं। जीअं जानवरनि जा जीव घरड़ा आहिनि ईअं ॿूटनि जा जीव घर जीअं जानवरनि जे जीव घरड़े जा हिसा आहिनि ईअं ॿूटनि जे जीव घरड़े जा बि हिसा आहिनि, पर मुख्य 3 हिसा अहिड़ा आहिनि जेके ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि आहिनि पर जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि न आहिनि। न्यूक्लियस हिन जे अंदरि मौजूदु आहे, ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि बि मौजूदु आहे। ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि न्यूक्लियस कीअं आहे, हाणे असां इन जो जेकॾहिं मवाज़नो कयूं त मवाज़नो हीअं थींदो त ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि सेल मेम्ब्रेन आहे, जंहिंखे असां चवंदासीं सेल जी झली। छा चवंदासीं प्यारा ॿारो, सेल जी झली। हाणे हीअ सेल जी जेका झली आहे हीअ ॿूटे जे अंदरि मौजूदु आहे, हिन जानवरनि जे जीव घरड़े जे अंदरि। ॿूटे जे जीव घरड़े जे अंदरि हीअ अंदरि जॻह ते हूंदी, किथे हूंदी, अंदरि हूंदी। हिन जे अंदरि जेको आहे न्यूक्लियस सेंटर में हूंदो, पर हिन जो जेको न्यूक्लियस आहे हीअ कुंड ते आहे। हिन में नंढा नंढा वेक्यूल हूंदा, वॾी तादाद में न्यूमरस हूंदा। हिन में हिकिड़ो वॾो न्यूक्लियस हूंदो। हिन जे अंदरि जेके हूंदा ॿिया हिसा बि आहिनि। इन जे अंदरि माइट्रोकॉन्ड्रिया बि आहे, पर हिन जे अंदरि बि माइट्रोकॉन्ड्रिया आहिनि। हिन में जेके आहिनि वेक्यूल वॾो आहे, क्लोरोप्लास्ट आहिनि। हिन जे अंदरि क्लोरोप्लास्ट न आहिनि। प्यारा ॿारो, हिन जे अंदरि जेका आहे सेल जी जेका आहे झली आहे, सेल जी ॿाहिरीं भित न आहे, हिन जे ॿाहिरियां सेल जी ॿाहिरीं भित मौजूदु आहे। हाणे असां ॾिसंदासीं त सेल जे ॿूटे जा जेके जीव घरड़ा आहिनि, जीव घरड़े जी जेका ऑर्गेनल मौजूदु आहिनि उहे जानवरनि जे जीव घरड़े जे ऑर्गेनल खां छा आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। इन में सिर्फ़ु जेको बुनियादी फ़र्क़ु आहे उहो सिर्फ़ु 3 शयुनि जो हूंदो आहे जानवरनि ऐं ॿूटनि जे विच में। उहो ॿूटनि जे जीव घरड़े जे अंदरि क्लोरोप्लास्ट हूंदी आहे, सायूं टिकियूं हूंदियूं आहिनि जेके उनखे खाधो ठाहिण में मदद कंदियूं आहिनि। पोइ छा आहिनि, वेक्यूल आहिनि। इन जे अंदरि वेक्यूल वॾो हूंदो आहे, छो त हीउ हमेशह पाणी हासिलु कंदो आहे ऐं खाधो तयारु करे पाण वटि स्टोर कंदो आहे। उनखां बाद में घरड़े जो ॿाहिरियों परदो आहे। हीउ छा आहे, घरड़े जो ॿाहिरियों परदो आहे, पर जानवरनि जे जीव घरड़े में घरड़े जो ॿाहिरियों परदो मौजूदु न आहे। प्यारा ॿारो, ॿूटनि जे जीव घरड़े जो असां अंदरूनी जाइज़ो वरितोसीं ऐं उन जा सभु ऑर्गेनल ॾिठासीं ऐं असांखे ख़बर पई त उन जे जीव घरड़े जे अंदरि 3 ऑर्गेनल मुख़्तलिफ़ थियनि था, क्लोरोप्लास्ट, वेक्यूल, घरड़े जो ॿाहिरियों परदो। बाक़ी सभु शयूं जेके आहिनि, न्यूक्लियस सेम आहे, माइट्रोकॉन्ड्रिया सेम आहिनि, ठीकु आहे प्यारा ॿारो, ऐं सेल मेम्ब्रेन सेम आहे, सभु सेम आहिनि। जीअं साइटोप्लाज़म हिन जो आहे ईअं साइटोप्लाज़म हिन जो बि मौजूदु आहे, पर हिन जी जेका शक्ल खे बरक़रार रखे थो उहो घरड़े जो ॿाहिरियों परदो बरक़रार रखे थो। यानी हिन जी जेका जीव घरड़े खे जेकॾहिं हीउ चौरस या मुस्ततील शक्ल ठाहे थो त केरु ठाहे थो, जीव घरड़े जो ॿाहिरियों परदो। प्यारा ॿारो, असां हाणे इन लेक्चर में सिखिया आहियूं त जानवरनि ऐं ॿूटनि जे जीव घरड़े में कुल बुनियादी फ़र्क़ु तमामु घटि आहे, इन खां वधीक को बि वॾो फ़र्क़ु न आहे, पर ॿिन्ही जो कमु साॻियो ई आहे। ॿई कंहिं जानदार खे ज़िंदा रखण में मदद कंदा आहिनि। जेकॾहिं जीव घरड़ो ॿूटे जो आहे त उहो ॿूटे खे ज़िंदा रखण में मदद कंदो, जेकॾहिं जीव घरड़ो जानवर जो आहे त जानवर खे ज़िंदा रखण में मदद कंदो। उन जा सभई कम अफ़ाल उहो कंट्रोल कंदो
जेको जानवरनि जे जीवघड़े जो हूंदो त जानवरनि जे जीवघड़े जो सभु अफ़ाल कमु कंट्रोल कंदो, जेकॾहिं ॿूटे जो जीवघड़ो हूंदो त ॿूटे जा सभु कम ऐं अफ़ाल कंदो। बाक़ी सभु उन जा हिसा जेके हूंदा आहिनि ॿिन्ही में साॻा हूंदा आहिनि, सवाइ कुझु जे जेके हिक ॿिए खां मुख़्तलिफ़। प्यारा ॿारो, अॼोके लेक्चर ते असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।